वेलकम बैक नाज़रीन। एक भेरो ॿीहर माई टीवी जे प्रोग्राम म्यूज़िक पूल सां गॾु अव्हां जे अॻियां हाज़िर आहियूं। असां सां ख़ूबसूरत क्लासिकल रागी नवाज़ मिरासी साहब भी मौजूद आहिनि। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो अॻिते वधाईंदासीं। अदा हिन वक़्तु तव्हां सां इहो मां डिस्कस करणु चाहींदमि त जीअं त जेके मौसीक़ी आहे उन जे हवाले सां ॼाणणु चाहींदासीं त उन जा केतिरा सुर आहिनि ऐं तव्हां अॼु ताईं केतिरे सुरनि खां वाक़ुफ़ु थिया आहियो, केतिरा ॻायो आहे। ऐं उन सां गॾोगॾु जेको ब्रेक खां पहिरियां असां उस्ताद बुखारी जो ख़ूबसूरत कलाम ॿुधोसीं उहो कहिड़े सुर मां हुयो। ऐं उन सां गॾोगॾु मां इहो बि ॿुधाइणु चाहींदमि त अॼुकल्ह जेको रुझान पियो हले ॾिठो वञे थो त जेको बि माण्हू जंहिंखे शौक़ु थिए थो पंहिंजो बाजो वठी बसि सिंगर बणिजी था वञनि, शुरू थी था वञनि। ऐं ख़ासि करे पंहिंजे नाज़रीन सां इहो चवंदमि त उन्हनि बि ॾिठो हूंदो ॿाहिरि त जेके हेयर ड्रेसर आहिनि उन्हनि जा शॉप आहिनि, उते हू पंहिंजे कम सां गॾोगॾु पंहिंजो हिकिड़ो माना सिंगिंग जो बि उन्हनि रुझान शुरू करे ॾिनो आहे। बाजो उन्हनि वटि आहे ऐं उहे शुरू थी वञनि था। त तव्हां हिन ॻाल्हि खे कीअं था ॾिसो त इन्हनि जी कहिड़ी सिख्या हूंदी, केतिरी सिख्या हूंदी, या इहो जेको इन्हनि जो रस्तो आहे इहो केॾांहुं पियो वञे? इहो असुल ॻाल्हि इहा आहे, ऐं कंहिंजे लाइ एतिराज़ नथो करे सघां। बिल्कुलु, लेकिन बाक़ी इहो आहे जो कंहिं सुठे उस्ताद खां मौसीक़ी सिखणु तमामु बहितरीनु अमल आहे, बहितरीनु कमु आहे। ऐं तव्हां सुवालु कयो मूंखां जेको उस्ताद बुखारी जो एटम हो कहिड़े सुर मां हो, उहो राग दरबारी हो ऐं उनजो जेको ठाठ हुयो उहो आसावरी ठाठ हो। ऐं तव्हां ॿियो सुवालु कयो त मौसीक़ी में घणा सुर आहिनि। मौसीक़ी में सुर टोटल 12 आहिनि। हारमोनियम में टोटल 12 सुर आहिनि। 12 सुर पूरी दुनिया ॻाए थी हींअर ताईं। असां खां अवल असांजा वॾा उस्ताद गविया इंडिया, पूरी एशिया, पूरी काइनात ॻाए थी। 12 सुरनि खे कोन खुटायो आहे कंहिं। सागा उनमें 12 सुरनि में 5 तीवर, 5 कोमल, 2 सुर शुद्ध आहिनि जेके सा ऐं पा, 2 शुद्ध आहिनि। 2 उहे कहिड़े बि राग में तव्हां हणी था सघो। बाक़ी 12 सुरनि ते मौसीक़ी जेका ख़ुदा जे असांजे ठहियल आहे उस्तादनि असांखे बुज़ुर्ग सॼी डिपेंड 12 सुरनि में आहे। 12 में 5 कोमल, 5 तीवर। हीअ बि मुंहिंजो मैसेज जेके नवां सिखंदड़ आहिनि उन्हनि जे लाइ बहितरीनु अमल आहे। ज़बरदस्त, तव्हां इहो तमामु सुठो मैसेज पुॼायो। जेके सिखनि पिया त उन्हनि खे थोरी ॼाण मिली वेंदी। बिल्कुलु। ऐं असांखे बि तव्हां सां कचहरी करे मौसीक़ी जे बारे में थोरी ॼाण मिले पई। सभु त असां इहो कोन यादि करे सघंदासीं। तव्हां इहो कमु कयो पिया, तव्हांखे हिन जे बारे में ख़बर आहे। उस्तादनि जूं महिरबानियूं, कुझु न आहियूं, असां अञा सिखूं था, उस्तादनि जी ख़िदमत में आहियूं। जेका ज़िंदगी हूंदी सिखंदासीं पिया। ज़बरदस्त। जेको माण्हू सिख्या जो अमल न छॾींदो आहे त उहो अञा बि जेको ॾींहों ॾींहुं तराश पोइ वेंदो आहे उनजो जेको फन हूंदो आहे। त हाणे पंहिंजे प्रोग्राम में अॻिते वधाईंदे तव्हां खां पुछंदासीं त हाणे तव्हां छा पेश कंदा? हाणे जेको साईं क़ाबिल एहतराम जो असांजो महर टिबाई साहब जो तमामु बहितरीनु गज़ल आहे, जेको साईं महर टिबाई साहब खे मां ट्रिब्यूट थो कयां। तमामु बहितरीनु शइ। ज़बरदस्त। हिक हिक जी कीमत भरी ज़िंदगी आहे मश्किरी, ज़िंदगी आहे मश्किरी। हिक हिक जी कीमत भरी ज़िंदगी आहे मश्किरी, ज़िंदगी आहे मश्किरी। हालो न ॿार खां छा पुछी थो, हालो न ॿार खां छा पुछी थो, माउ जंहिंखे ॼणी वई मरी ज़िंदगी आहे मश्किरी। हिक हिक जी कीमत भरी ज़िंदगी आहे मश्किरी, ज़िंदगी आहे मश्किरी। ॼणण खां पोइ ॿारिया वञूं था, ॼणण खां पोइ मारिया वञूं था,
ॼणण खां पोइ मारिया वञूं था, मरण खां पोइ पुछाणो वरी आहे, ज़िंदगी आहे या मश्किरी, ज़िंदगी आहे या मश्किरी हर अमल जो ज़िम्मेवार माई, हर अमल जो ज़िम्मेवार माई, हर अमल जो ज़िम्मेवार माई, केॾी लेखक जी कारीगिरी आहे, ज़िंदगी आहे या मश्किरी, है ज़िंदगी आहे या मश्किरी मुखां ॾाहप फुरे छॾ ड्रिबाई, मुखां ॾाहप फुरे छॾ ड्रिबाई, मुखां ॾाहप फुरे छॾ ड्रिबाई, मुंहिंजी ॾाहप कई दिलि चरी आहे, ज़िंदगी आहे या मश्किरी आहे, ज़िंदगी आहे या मश्किरी आहे, साह हिक हिक जी क़ीमत भरी आहे, ज़िंदगी आहे या मश्किरी आहे, ज़िंदगी आहे या मश्किरी आहे, ज़िंदगी आहे या मश्किरी ज़बरदस्त ज़बरदस्त ये तो तमाम ज़बरदस्त कलाम ऐं इमोशनल मर्ड भाई साहब जा समूरा कलाम सुठा आहिनि, पर ही जेको कलाम आहे ख़ासि करे जहिड़ो अॼुकल्ह जो माहौल हले पियो, हालात हलनि पिया, त केतिरई जेके माण्हू आहिनि उन्हनि जे जज़्बनि जी अक्कासी बि करे थो। तमामु ज़बरदस्त हुयो। इन खे प्रोग्राम खे जारी रखंदासीं नाज़रीन। हिन वक़्तु शॉर्ट ब्रेक जो वक़्तु थियो आहे। पंहिंजो प्रोग्राम जारी रहंदो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर माई टीवी जे प्रोग्राम म्यूज़िक पूल में अवां जे अॻियां हाज़िर आहियूं। असां सां गॾु ख़ूबसूरत क्लासिकल रागी नवाज़ मिरासी साहब बि मौजूदु आहिनि। नवाज़ साहब, मां हाणे तव्हां खां तव्हांजी ज़िंदगी जे बारे में कुझु पुछणु चाहींदमि। को अहिड़ो वाक़ियो जंहिं तव्हांखे झोरे विधो हुजे, अॼु उहो शेयर कयो असां सां। इहो वाक़ियो त घणा ई थिया इंसान जी ज़िंदगी में, अचनि था वाक़िया, घणियूं ई ॻाल्हियूं अचनि थियूं, मोड़ अचनि था ॾुखिया सुखिया, पर जेको वाक़ियो मूंसां आयो त बाबा जी वफ़ात खां पोइ तमामु दरगुज़र, तमामु ॾाढो ॾुखियो, जो पेरनि हेठां ज़मीन निकिरी वई। जी बिल्कुलु, जेके पंहिंजा प्यारा हूंदा आहिनि, ख़ासि करे वालिद साहब, उन्हनि जो विछोड़ो त बिल्कुलु ॾुखाईंदो आहे, पर हाणे इन मां बि असां तव्हांखे ॿाहिरि कढण जी कोशिशि कंदासीं। बिल्कुलु। ऐं तव्हां हाणे असांखे छा ॿुधाईंदा? बसि जहिड़ी माहौल तव्हां ॿुधायो त इन ते उस्ताद बुखारी तव्हांखे बिल्कुलु ॿुधायो। हिकु मौत मुए जो भउ सुहिणा, ॿियो तो मन थो थिए ढो सुहिणा, ॿियो तो मन थो थिए ढो सुहिणा, ॿियो तो मन थो थिए ढो सुहिणा, हिकु मौत मुए जो भउ सुहिणा, ॿियो तो मन थो थिए ढो सुहिणा। हिक उमिरि में आख़िर छा जीअंदुसि, कमकार कंदुसि या प्यार कंदुसि,
छा खिलंदुसि तो सां छा मिलंदुसि मूंखे उमिरियूं हुजनि हा सौ सुहिणा हिकु मौत मुए जो भउ सुहिणा ॿियो तो मन नथो थिए ढो सुहिणा तुझी सिक में सिका कोठे सिकणो तुझे साम्हूं रोवां कोठे रोवणो तो लाए रुला चवे तो रुलणो जेकी चवणो वथी सो चो सुहिणा जेकी चवणो वथी सो चो सुहिणा जेकी चवणो वथी सो चो सुहिणा हिकु मौत मुए जो बहु सुहिणा ॿियो तूं मन थो थिए ढो सुहिणा उस्ताद जाज़ खुद नेण भिगा छो थो हर हर ॾींहें वीण तिखा उस्ताद जा अज़ खुद नेण भिगा छो थो हर हर ॾींहें वीण तिखा जेकी माण्हू आहिनि मेण मिठा से किथे था सहनि एॾो तो सुहिणा हिकु मौत मुए जो बहु सुहिणा ॿियो तो मन थो थिए ढो सुहिणा ॿियो तो मन थो थिए ढो सुहिणा ॿियो तो मन थो थिए ढो सुहिणा हिकु मौत मुए जो बहु सुहिणा ॿियो तो मन थो थिए ढो सुहिणा वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त ऐं मां तव्हांखां इहो पुछंदमि त वाकई जेको प्यारो माण्हू हूंदो आहे बिल्कुलु त उन मां कॾहिं ड्रॉ न थींदो आहे ऐं उन मां कॾहिं दिलि न भरजंदी आहे मोहबत जे बारे में तव्हां खां सवाल कंदमि पर हिन वक़्तु असां सां वक़्तु आहे शॉर्ट ब्रेक जो शॉर्ट ब्रेक वठंदासीं उन खां वापसि अचींदासीं असां नवाज़ मीरासी साहिब खां पुछंदासीं त उन्हनि बि कॾहिं मोहबत कई हिन वक़्तु वठूं था शॉर्ट ब्रेक जीवन का सिंगार है प्रीतम मांग का है सिंधु मांग का है सिंधु प्रीतम की नजरों से गिर के जीना किस काम सांसों की माला पे